एॾी गर्मी जा बेज़ार थी विया आहियूं ज़िंदगी में यकीन करे न सम्झ में का ॻाल्हि नथी अचे त माना एतिरी तपश गर्मी ॾंद तुंहिंजा पटियल आहिनि ॿारो ई हाँ वरी गर्मी यार हीअं कयूं था हाँ ॻाल्हि ॿुध हलूं था अंदरि होटल में हाफ पी करे एसी में वेही था रहूं शाम जो 5-6 बजे निकिरंदासीं आप हमें न वेहाईंदो वेहाई थो न वेहाईंदो लाज मां हाफ टाइम एसी में वेहाईंदो मां डटकल आहे न कीअं ॿुधाए हाँ वाड़े सही आहे हाँ हाँ हलो सही अच्छा तो बाहर चलो आयो आयो ई गर्मी आ बाहर अब छा हाल आहे अल्लाह से ओई छा थी एडो गरम मत हाँ एडो गरम मत यार ॿाहिरि गर्मी आहे तुंहिंजा हथ थधा अंदरि एसी थी हले छा एसी आ एयर कंडीशन आ वडी गर्म कसम थी। वडी थदा यकीन कर पोइ तूं माडे अबे जी काला या मैं बनते जे कर वना तो ना था सुमी पावा सदी नी एसी हले महिरबानी आयो भायो हाँ सुभान अल्लाह बेटे जन्नत का सही जीअं रे जन्नत आहे ये जन्नत का साईं आहे हर शइ अलाह जी नेमत एसी भी अलाह जी नेमत आहे हाँ। ॿाहिरि केॾी गरमाशी भाउ हिते अंदरि घिरिया हुजणु हाँ पठाए पे सॼो ॾींहुं वेहूं इहा ॻाल्हि कंहिंसां न कर हाली चुप कर अचो होॾो कुंड में वियो अचो हाय हाय सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बड़े हाय 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 वाह वाह सुभान अल्लाह इते सुम्ही पवंदा वे हाय हाय अब आप पानी न पिया है छोकरा अब पानी पी आए मां केॾो गर्मी हुयो जन्नत में जन्नत में आया डेली आयो आयो बाबा आयो पानी कढो आहे छा हाल आहे वाह खैर है शाम तबियत ठीक आ वे छा तकड़ थी आहे ना तकड़ ना पानी ॾियूं न होॾे वे बाबा माशाल्लाह थधड़ी हवा में अंदर हिते वरी मज़ो ई पंहिंजो आहे न एसी बेसी हले थी घणी तारीख़ घणी थी तारीख़ आहे 1000 रुपयो 1000 रुपयो थी हा हा सही आहे हाणे बच्चा जो गुज़र सवर हा। पानी पिया वाह उहे बि माण्हू ॿियो वरी चङा बि ईंदा आहिनि सम्झी कोई हा ख़र्चो पाणी ॿियो बि थी वेंदो आहे हा हीअं करे हा। माण्हू भलो लॻे थो ॿ हफ़्ता खणी आ हाफ़ हा ॿ बि मुंहिंजो फिको थी न मिठो हाफ़ उहो बि हिकु फिको हिकु मिठो तूं वञो असां वेठा आहियूं न परेशान न थी ग़रीब जो मज़ूर जो मां वटि अहसास आहे वाह वाह ॿ खणी आ मां वरी जो बसि आज किलो कढ़ाई पक चवंदा ॿ खणी आ हिकु फिको हिकु मिठो हा मौला हर एक कमरे में एसी हणाया एतिरो माल ॾे वॉशरूम में भी एसी हणाया हा बा हे चांहि हे साईं हे फिको हे मिठो हा हा चांहि साईं हा यार माशाल्लाह एसी जी कूलिंग अहिड़ी आहे दिलि चवंदी पई रहिजे हाँ जे थधो पई छॾ हा भई हाँ मूंखे यकीन हे फिको मिठो साईं इहो चांहि वाह वाह जी चांहि बि वाह जी मां बि ईअं ॿाहिरि वञा थो न हेॾे हा माने ईअं थी हे ॾिसे थो पघार अची वियो हाणे छड़ो चकर हणी मोटियो मां सही थो थिए ईअं जो वरी अंदरि आयो आहियां त मां बि चवां थो हिते वेही रहां मज़दूरी आहे छा मज़दूर माण्हू सेठ सख़्ती न कराई न न सेठ भला आहिनि हा हा मज़दूरी पराई ॾुखी आहे ठरियल ई जा चांहि एसी में थधी थी वेंदी हे जीअं टपियासीं त अंदरि ॾिसूं त यक लॻो पियो आहे चांहि सफ़ा एसी में हलनि चांहि घणा थिया चांहि बाफ़ 100 रुपयो ॿ 100 रुपयो हा 100 रुपयो थींदो हुन में 50 रुपया आहे 100 रुपयो चांहि जो हा हे 50 ते टिप थी 50 टिप बसि ग़रीब आहे मज़दूर आहे बाबा असांखे हलाए गंज आहिनि तुंहिंजे 50 ॼणे में असां खुटी न वेंदासीं हे 50 तुंहिंजो टिप आहे रखी छॾ 2 मिंट बाक़ी असां एसीड़ी में वेठा आहियूं न न भले वेहो छो भा हा 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 अलाह ख़ैर कंदो छो वेहो हूअं बि हे ख़ाली आहे एॾो बसि महिरबानी तुंहिंजी हा आयो आयो बाबा आयो 50 ते राज़ी थी वियो वाइड़ो ॾिठी गुलाबी असांजी प्लानिंग हा सम्झी वई न ॻाल्हि खे कीअं मिड़ई लेवल कयो मां हाणे पई रहो एसी में तव्हां मञियो मां यार सलाम थी मज़ो वठ एसी जो हा तव्हां झटि एसी जो मज़ो वठूं सुम्ही पओ टेक ॾे हा झटि सुम्हंदा रहे सुम्ही पओ हा
हेलो वाह वाह उथी हाँ। हाणे 8 को शाम जो 6 था थियनि हाणे त महिरबानी कर बाबा उथी शायदि पोइ उहा छा आहे हाणे थियाल त ख़ैर आहे छा आहे त पोइ सुबुह खां वठी हे वठि छा आहे 50 टिप थी ॿियो बि 50 टिपा टिप थी हा छॾ 2-3 मिंट असां सुकून वाह वाह 200 माना 100 50 सुबुह 150 हाणे 100 सुम्हे धूड़ पाए मूंखे छा आहे पई रह आराम कर पोइ इहो हाणे बिजली बि हूअं वेंदा ई पोइ झटि गाड़ी पोइ हाओड़े मथो छो थो खईं ॼट जॾहिं ॾिनो मां हिन 50 हाणे 50 वञे जान छॾंदा 50 वतई न हा 50 छॾ न हाणे कलाक खनि हिकिड़ो ॿियो सुम्ह पोइ तूं हलियो वेंदे हा भाउ हा 7 उथां 8 8 ते 50 ते न थींदो ई अजाई अरे हल वरी सुभाणे वरी 150 करे ॾींदासीं रोज़ जा गिराक हल जा छॾ सुम्हंदासीं छॾे हाणे छा कयूं था हाणे हल जा सकून अचे थो जी संगत अस्सलाम वालेकुम मां तव्हांजो मासाद खीरो ही तव्हां वीडियो ॾिठो ऐं यकीन कयो त अहिड़ा खोड़ माण्हू हूंदा आहिनि जेके एसी हाल में वञी करे हाफ पी करे सुम्ही पवंदा आहिनि या 2-2 3 कलाक होटल में वञी वेंदा आहिनि एसी हलाए करे इहो न सोचींदा आहिनि त अॻिले जी गिराकी आहे दुकानदारी आहे कारोबार आहे हुनजो 50 रुपए जो हाफ पी करे वञी एसी में 2 कलाक वेही रहनि या सुम्ही पवनि इहो मुनासिबु न आहे। मां उन्हनि गिराकनि खे उन्हनि माण्हुनि खे इहो अर्ज़ु रखंदुमि त जेकॾहिं कंहिंजे एसी हाल में वञी वेहो था त घटि में घटि मानी खाओ मानी नथा खाओ त चांहि पीओ पर चांहि पी करे 5-10 मिंट वेही करे वरी माण्हू हलियो वञे ॿिए जो बि कारोबार आहे रोज़गार आहे उन होटल वारे जी रोज़ी बि माण्हू सोचे बाक़ी घर खां वांदा हाफ पी करे सॼो ॾींहुं एसी में किरिया पिया हो सुम्हिया पिया हो अॻिले जे कारोबार तव्हांखे अहसासु कोन्हे जेकॾहिं एॾा चंडरा हो त वञी घर मरो न पराए होटलनि अची तो छो था सुम्हो ऐं कमेंट में ॿुधायो त अहिड़ा होटल अहिड़ा माण्हू जेको आहे सिंध में किथे किथे आहिनि। वॾी महिरबानी।